जय झूलेलाल। अॼु मां बीठी आहियां असांजे उल्हासनगर जे मेन मार्केट में, जेके चवंदा आहिनि जापानी बाज़ार। सिंध मां जॾहिं सिंधी हिते आया हुया तॾहिं हो ख़ाली हथ आया हुया। उन्हनि खे पंहिंजो कुझु बि न हुयो। पंहिंजी मेहनत सां, लगन सां हुननि हेॾो वॾो बाज़ार हिते ठाहियो। अॼु हिन बाज़ार में हर शइ मिले थी ऐं असांजा सिंधियुनि कमाए करे वॾे दर्जे ते पहुची विया आहिनि। अॼुकल्ह कोई कमी कान्हे कंहिं बि सिंधीअ वटि। बसि कमी आहे त हिकु शइ जी, उहो आहे असांजो पंहिंजो डीडी सिंधी चैनल। 24 कलाकनि जो असांजो पंहिंजो चैनल। त हलो ॾिसूं था कंहिं खे हिन चैनल जी ज़रूरत आहे। भैया, सरकार खां तव्हांजी छा डिमांड आहे? सरकार सां असांजी हिकिड़ी इहा विनती आहे, हिकिड़ी इहा डिमांड आहे त असांखे महिरबानी करे 24 कलाकनि जे लाइ सिंधी चैनल ॾिनो वञे। मालिक जो ॾिनल सभु कुझु आहे, पर असांखे हिकिड़ो सिंधी चैनल ई असांखे पंहिंजो 24 कलाकनि जो सिंधी चैनल। उल्हासनगर जी सिंधी लेडीज़ व्यापारियुनि जी बि सिर्फ़ सरकार खां हिकु ई डिमांड आहे। छा डिमांड आहे तव्हांजी? बस हिकु सिंधी चैनल। सरकार खां तव्हांजी छा डिमांड आहे? असांजो पंहिंजो डीडी सिंधी चैनल। असांजो पंहिंजो डीडी सिंधी चैनल। असांजो पंहिंजो डीडी सिंधी चैनल। असांजो पंहिंजो सिंधी चैनल खपे। असांखे पंहिंजो सिंधी चैनल मिली वञे त जाम मज़ो अची वञे। वी वांट डीडी सिंधी चैनल। जय झूलेलाल। जीए सिंधी, जय झूलेलाल। We want DD Sindhi channel. We want DD Sindhi channel. खपे। असांखे पंहिंजो डीडी सिंधी चैनल खपे, पर इहा ॻाल्हि सरकार ताईं पहुचे कीअं? उन जे लाइ तव्हांखे खोलणो आहे ट्विटर अकाउंट। जेकॾहिं तव्हांजो ट्विटर अकाउंट कोन्हे को त ऐं डेली तव्हांखे ट्वीट करणो आहे #We want DD Sindhi। पर इहो करणो किथे आहे? इन जा डिटेल्स तव्हांखे मिलंदा डिस्क्रिप्शन में। त डेली ट्वीट करणो आहे #We want DD Sindhi। जय झूलेलाल। We want DD Sindhi channel. खपे। We want DD Sindhi channel. खपे।